प्रोग्राम आहे ड्राई जो कंहिंजो हुकुम आहे छाकाणि आहे कीअं थो हुकुम आहे असांजो पहिरियां त सेशन जज सुप्रीम कोर्ट जो हुन खां पोइ असांजो आहे डीसी साहब मेहड़ सेशन कोर्ट दादू ऐं वाटर क़मीशन जी चेयरमैन रटायर्ड जस्टिस अमीर हानी मुस्लिम सेशन जज दादू DCO दादू जे हुकुम ते मेहड़ जे मेन रोड समेत शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां हद दखलीन हटाइण वारी कारवाई शुरू कई वई। उन सिलसिले में अदालत जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल फता पंवर, DCP गुलाम सरवर पंवर, SHO सेक्शन अमानुल्ला चन्नो, SHO B सेक्शन ममता सरकी, म्यूनसिपल मेहड़ जे चीफ म्यूनसिपल ऑफिसर औरंगजेब मगसी, मार्केट कमेटी जो चेयरमैन महराब लाखेर ऐं ॿियनि जी निगरानी में वॾनि पुलिस अटालनि जी मौजूदगी में शहर मेन रोड मुख बाज़ार रेशम गली समेत मुख़्तलिफ़ हंधनि वटि दुकाननि जा धिका छपरा मोह ढाया पिया वञनि ऐं कब्ज़ा हटाया पिया वञनि। उन सिलसिले में म्यूनसिपल मेहड़ पारां हद दखलीन कंदड़ दुकानदारनि खे नोटिस पिण जारी कया विया हुआ। इन सिलसिले में मेहड़ में नाजायज़ हद दखलीन खिलाफ़ मेहड़ शहर जे रिहायशी शफीक अहमद शेख पारां डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट में दाख़िल पिटीशन ते म्यूनसिपल इख्तियार रेवेन्यू खाते जे अमलदारनि नाजायज़ हद दखलीन ख़त्म करण खिलाफ़ केस दाख़िल करायो हो, पर अदालत जे तलब करण ते SDM मेहड़ फ़हीम लाखेर मुख्तियारकार मेहड़ साबिर हुसैन मीराणी अदालत पारां तलब करण ते न अचण जी अदालत में केस दाख़िल कराइण ते हुकुम बाद अदालत पारां असिस्टेंट कमिश्नर अब्दुल फता के कब्ज़न हटाइण वारे हुकुम जो इंचार्ज मुक़रर। मेहड़ शहर में हद दखलियूं हटाइण जो कम शुरू थी वियो। इंक्रोचमेंट इंचार्ज AS खैरपुर नातन शाह, अब्दुल फता पंवर चेयरमैन मार्केट कमेटी डॉक्टर महराब खान लाखेर, DSP गुलाम सरवर पंवर जी अगवाणी में रेशम गली ऐं सोनार की मार्केट जो दौरो कयो। उन मौके ते म्यूनसिपल कमेटी जो अमलो पिण गॾु हुयो, जॾहिं त सोनार मार्केट जी दुकानदारनि ॾींहं जी मोहलत वठी छॾी। हद मुक़रर करे ॾियो, असीं पाण हद दखलियूं हटाईंदासूं। अब्दुल वहीद महेसर, सोच TV, मेहड़।